नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के बिरा सिटी में खबर ॾींदा हलूं। बिरा सिटी तालके में कोरोना ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। तालके अंदर 8 नवां केस ज़ाहिर थी विया। टोटल मरीज़न जो तइदाद 26 थी वियो। उन सिलसिले में बिरा सिटी तालके जे कोरोना फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल गफूर आरई ॿुधायो त 2 ॾींहं अॻु अस्पताल जी ओपीडी दौरान टोटल 65 ॼणनि जी कोरोना चुकास कई वई हुई, जिन जी रिपोर्ट अॼु पहुती है, जिन मां 8 ॼणनि खे कोरोना हकारी आई है, जिन मां 6 मरीज़न जो ताल्लुक बिरा रोड टाउन कमेटी ऐं 2 जो ताल्लुक यूसी कासिम खाई सां आहे, जिन खे आइसोलेट कयो वियो है। उन खां अॻु 2 ॾींहं पहिरियां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में पिण 2 शागिर्दियाणियुनि खे कोरोना पॉजिटिव आई हुई। अहिड़ी रीत तालके अंदर टोटल एक्टिव मरीज़न जो तइदाद 26 थी वियो है। सभिनी मरीज़न खे संदन घरनि अंदर आइसोलेट कयो वियो है। ॿिए पासे बिरा रोड शहर में 6 कोरोना जा केस ज़ाहिर थियण ते शहरनि गणती ज़ाहिर करे छड़ी है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।